परसां गवर्नमेंट बॉयज एलिमेंट्री स्कूल उलरा में 12 रबीउल जे मुनासिबत सां शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि वॾे तइदाद में शिरकत कई। उन हवाले सां परियालो मां पेश आहे अब्दुल वहीद मेमण जी हीअ रिपोर्ट। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, क़ौमी सोच न्यूज़ सां गॾु आहियां अब्दुल वहीद मेमण। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं गवर्नमेंट एलिमेंट्री बॉयज़ स्कूल उलरा में। अॼु हिते जो जेको प्रोग्राम रखियल आहे सीरत नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां, उन जे हवाले सां अॼु हिन स्कूल में तक़रीरुनि जो प्रोग्राम रखियल आहे ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में नअतूं बि पढ़ियूं वेंदियूं ऐं ॿारनि खे आक़ाइदो जा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां ॿारनि खे ॼाण बि मिलंदी ऐं इहो हिकु असांजे ईमान जी तक़ाज़ा बि आहे। इहा सुठी ॻाल्हि आहे। हिन स्कूल जेको बि प्रोग्राम रखायो आहे इन हवाले सां जेको हितां जो हेडमास्टर आहे ऐं इहो ॾाढी उनखे असां अप्रीशिएट कयूं था पंहिंजे प्लेटफॉर्म क़ौमी सोच न्यूज़ जे हवाले सां। ऐं इहो हर स्कूल में अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि असांजे प्यारे मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां। ऐं अॼु जेको बि प्रोग्राम रखियलु आहे सीरत नबी हवाले सां, अॼु ख़ुशीअ जा ॾींहं आहिनि, इन हवाले सां हीउ प्रोग्राम रखियो आहे हिन स्कूल पक्का उलरा एलिमेंट्री बॉयज़ स्कूल पक्का उलरा में। इरशाद मुबारक आहे त तव्हां मां कोई बि मोमिन तेसी ताईं पको मुसलमान नथो थी सघे जेसी ताईं पाण खे उनखे पंहिंजी औलाद खां, पंहिंजी जान खां, हर शइ खां वधीक प्यारा नथा थी सघनि। बेशक पाण खे असांखे पंहिंजी पूरी ज़िंदगी में हर शइ खां वधीक अज़ीज़ आहिनि ऐं हर शइ खां वधीक प्यारा आहिनि। अॼु जेको इहो असां प्रोग्राम कयोसीं इहो सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिसाब सां हुयो। इबादत जिंदगी ऐं जिंदगी जंहिंजी इबादत हुई, कॾहिं कंहिं सां अदावत हुई, कॾहिं जे लाइ नफ़रत हुई। मोहम्मद जे नज़र में हर बशर जे लाइ इज़्ज़त हुई। ककर मां गुल वसायो मी हुजाई पंहिंजे मुरूअत जो, बिना कंहिं फ़र्क़ जे पंहिंजनि परावनि ते इनायत हुई। नज़र में सोच में गुफ़्तार में किरदार में जंहिंजी अज़ल ख़ाता अबद क़ाइम रहवारी हक़ीक़त हुई। उते माहौल पैदा थियो मुहब्बत जो, कुवत जो, जिते वेशाई वेशावा, जिते नफ़रत ई नफ़रत हुई। उरूज ॾींदो ख़ुदा ऐं जमाल ॾींदो आ, उरूज ॾींदो ख़ुदा ऐं जमाल ॾींदो आ। ॾिसी कमाल न पढ़िजे, ॾिसी कमाल न पढ़िजे, ज़वाल ॾींदो आ। उरूज ॾींदो ख़ुदा ऐं जमाल ॾींदो आ। हशाश चेहरा किनजा मलाल के मोहणा, हशाश चेहरा किनजा मलाल के मोहणा। लबन ते मुरकत कनखे जुल जलाल ॾींदो आ। गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल उलरा सीरत नबी कॉन्फ्रेंस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुनक़द कई वई आहे। तमाम असातिज़ा इकराम, मुंहिंजा प्यारा शागिर्द, अस्सलाम वालेकुम। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल लिल आलमीन हुआ। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ऐं सूरत आला आहे। असांखे कहिड़ी ताक़त आहे दुनिया जा समुंडनि खे मस बणायो वञे ऐं उनजे मथां जेके वण आहिनि उन्हनि खे कलम बणायो वञे। इहे खुटी त सघनि था, पर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान जेको आहे उहो ऊचो ऐं आला आहे, उहो वधीक आहे, उहो अणखुट आहे। असांखे काई तारीफ़ न आहे, कलाकनि जा कलाक ॻाल्हायूं, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान जेको आहे उहो आला आहे, ऊचो आहे।
हिक मुंहिंजी सिंध मूंखे ॿियो मदीनो वणंदो आहे हिक मुंहिंजी सिंध मूंखे ॿियो मदीनो वणंदो आहे काॾे ज़हन न लड़ंदो आहे काॾे ज़हन न लड़ंदो आहे हिक मुंहिंजी सिंध मूंखे ॿियो मदीनो वणंदो आहे मां ॿिन्ही जो आशिक़ आहियां मां ॿिन्ही जो आशिक़ आहियां ॿिन्ही जे सिक में हीअ सीनो पियो सड़ंदो आहे ॿिन्ही जे सिक में हीअ सीनो पियो सड़ंदो आहे काॾे ज़हन न लड़ंदो आहे काॾे ज़हन न लड़ंदो आहे हिक मुंहिंजी सिंध मूंखे ॿियो मदीनो वणंदो आहे हिक मुंहिंजी सिंध मूंखे ॿियो मदीनो वणंदो आहे हिक तार हिते ॿी हुते हिक तार हिते ॿी हुते ही वजूद सराईअ जा सिंगिनल पियो खणंदो आहे ही वजूद सराईअ जा सिंगिनल पियो खणंदो आहे काॾे ज़हन न लड़ंदो आहे काॾे ज़हन न लड़ंदो आहे हिक मुंहिंजी सिंध मूंखे ॿियो मदीनो वणंदो आहे ॿुध दिलि जी धके 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 ॿुध दिलि जी धके 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 ॿुध दिलि जी धके 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 ही ख़ाली आवाज़ न आ को सलातूं पढ़ंदो आहे ही ख़ाली आवाज़ न आ को सलातूं पढ़ंदो आहे काॾे ज़हन न लड़ंदो आहे काॾे ज़हन न लड़ंदो आहे हिक मुंहिंजी सिंध मूंखे ॿियो मदीनो वणंदो आहे हिक मुंहिंजी सिंध मूंखे ॿियो मदीनो वणंदो आहे मां त उन खां बि घोर वञा मां त उन खां बि घोर वञा जेको नारो रिसालत जो ऐं सिंध जो हणंदो आहे जेको नारो रिसालत जो ऐं सिंध जो हणंदो आहे काॾे ज़हन न लड़ंदो आहे काॾे ज़हन न लड़ंदो आहे हिक मुंहिंजी सिंध मूंखे ॿियो मदीनो वणंदो आहे हिक मुंहिंजी सिंध मूंखे ॿियो मदीनो